इंसान जे कहाणीअ जा पखियुनि जी पंहिंजी कहाणी आहे, पखियुनि जी पंहिंजी दुनिया आहे। ऐं अॼु असीं हिकु अहिड़े पखीअ जो ज़िक्र कंदासीं जेको सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं ईअं चइजे आम ऐं जाम थिए थो ऐं हिंदुस्तान में थिए थो, चीन में उहो पखी आम थिए थो। ऐं हुनजो जेको वाहिपो हूंदो आहे उहो ख़ासि करे पाणीअ वारनि इलाइक़नि में जिते कल्ह थिए, सर थिए या ख़ासि करे नारेल जा वण थियनि, उन्हनि सां हुनजो घणो वाहिपो थो रहे। या वरी बबूर जो ख़ासि वणु जेको आहे उन में हू पंहिंजा आखिरा ठाहींदो आहे, घर ठाहींदो आहे। ऐं हुनजी अजीब हिकिड़ी कहाणी आहे त हू एतिरी अहिड़ी हिकमत अमलीअ सां ऐं अहिड़ी सियाणप सां, अहिड़े वीचार सां ऐं अहिड़ी कारीगरीअ सां हू पंहिंजो आखिरो ठाहे थो जो आउं सम्झां थो त इंसानी इंजीनियरिंग खे पोइ शायदि ॾेई थो छॾे। हिकिड़ो नंढिड़ो पखी पंहिंजे चुंभ सां, अकेली चुंभ सां उन कख पन खे मरोड़े ऐं उनखे कीअं उहो पंहिंजे उणत में आणे थो, कारीगरीअ में आणे थो जो आलीशान हवादार आखिरो बणिजी पए थो। ऐं उहो ई पखी आहे जेको असां ॾिसी रहिया आहियूं, ख़ासि करे ढंढनि ढोरनि जे किनारे ते जेको कल्ह जो वणु थींदो आहे, जेके पल्ब असां चवंदा आहियूं। ऐं उन्हनि जे ॾांडियुनि में, उन्हनि जे पननि में ऐं ख़ासि करे नारेल जे पननि में या खजीअ जे पननि में ही पंहिंजा आखिरा जोड़े थो। ऐं तमामु झूले नमूने सां, पींघे जे नमूने सां, ऐं असां वटि जेको ख़ासि हिकिड़ो जोगियुनि जो साज़ हूंदो आहे, मुरली, जेको कद्दूअ मां ठाही वेंदी आहे, त बिल्कुलु उन मुरलीअ जे साज़ वांगुरु ई माना ही पंहिंजा आखिरा ठाहे थो पखी। ऐं हिकिड़ी तमामु दिलचस्प कहाणी हिन पखीअ जे बारे में आहे त ही जेको ख़ूबसूरत घर ठाहे थो ऐं ॾाढो हवादार घर ठाहे थो, उहो सिर्फ़ु पंहिंजे मांदीअ लाइ जोड़े थो। ऐं ही सॼी जेकी उणत करे थो उहो नर पखी करे थो। जीअं पाण वटि सिंध में ख़ासि करे जेके रिश्ता थींदा आहिनि, इंसानी रिश्ता थींदा आहिनि, त ख़ासि करे चयो वेंदो आहे त बाबा छोकिरो सुधरियल आहे, छोकिरे खे नौकिरी आहे, छोकिरे खे घर पंहिंजो आहे, त पोइ असां पंहिंजी नियाणी ॾियूं। हिन पखीअ जी बि अजीब तरीन अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी कहाणी जेकी आहे सो ॿुधी वञे थी त हू इहो जेको कुझु करे थो या जेका कुझु मिर्ग करे थो आख़िर खे बनाइण लाइ, ख़ासि करे हुन जे मादीअ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उहा मादी उन नर खे वेझी वेंदी जेका ॾिसंदी त हीउ जेको पखी आहे, हीउ जेको नर आहे, इहो सुठो आखिरो रहाश लाइ ठाहे सघे थो, बचनि लाइ, बेदनि लाइ या पंहिंजे रहण लाइ। उन करे उहा मादी उनखे क़बूले थी। उन करे ख़ासि करे असां जॾहिं हिननि घरनि खे बि पखी ठाहींदा आहिनि त किथे किथे तव्हां ॾिसंदव त उहे घर ढठल हूंदा आहिनि। इहे ढहण जो सबबु बि उन मादीअ जे पसंदि नापसंदि ते हुजे थो त हूअ क़बूले थी या नथी क़बूले। त हीउ जेको पखी आहे, जेके असीं सिंधीअ में सरचेल चऊं, इहो तव्हांखे आऊं सिंध में किथे कीअं रहे थो या कीअं घर ठाहे थो उहो बि तव्हांखे अॻिते हली आऊं ॾसियां थो। हिन पखीअ जी हिकिड़ी जेकी कारीगरी आहे उहा कमाल जी आहे। ऐं तव्हां ॾिसंदो त हिकिड़े ई वण में अलाए केतिरा आखिरा हूंदा आहिनि, हिकिड़े ई वण में जेके आहिनि उहे आखिरनि जे पंहिंजूं डिज़ाइनूं, उन पखियुनि जी जेकी उणत आहे उहा उन ते ख़ासि करे माण्हू तइजुब थो खाए त हीअ पखी पंहिंजे हिकिड़ी चुंभ सां उन आखिरे खे अहिड़े तंद सां, अहिड़े नमूने सां वकोड़े थो जो तव्हां ॿिन्ही हथनि सां उनखे छिके ऐं टोड़ण जी कयो त बि माना उहो टुटी नथो सघे, हवा में उहो ढही नथो सघे। ऐं ख़ासि करे हिन जी इंजीनियरिंग इहा ई आहे त उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि वरी कमरा था रहनि। जीअं हिकिड़ो मथां खां जेको हिकिड़ो प्लाटिंग करे हू पंहिंजी उणत करे थो, ठाहे थो, उनखे जोड़े थो आखिरे खे, त वरी अंदरि उन आखिरे खे तव्हां टोड़े ॾिसंदो त उन में वरी मुख़्तलिफ़ कमरा जुड़ियल आहिनि। अचो त पाण हिन सरचेल पखी जेके सिंधीअ में असीं
सरचेल था चऊं जो ख़ासि करे सरनि जे तंदुनि मां पुछड़नि मां ही पंहिंजा आखिरा ठाहे थो। हिन पखीअ जो वतन घुमूं। वतन छा आहे? हिकिड़ो वणु आहे, वण खे कल ऐं पल जंहिंखे चऊं उहा भाकुर पाए बीठल आहे ऐं उहो ॿॿिरो जो वणु आहे जिते हुन पंहिंजा इहे आखिरा ठाहिया आहिनि। ऐं हीअ ख़ासि करे पखी आहड़ में ऊन्हारे जे मुंद में माना पंहिंजा आखिरा ठाहींदो आहे ऐं बेदा लाहींदो आहे ऐं पोइ वरी बच्चा ॾींदा आहिनि। ऐं सियारे में ई असां हिन जा मंज़र भरियासीं त सियारे में ई पंहिंजा बच्चा उतां वॾा करे उन आखिरनि मां उथारे ऐं उॾी चुका हुआ। ऐं उहे वीरान आखिरा जिन खे असां उन्हनि जो वतन चऊं, घर चऊं, त उहे पंहिंजे वणनि में जीअं उते लड़की रहिया हुआ, किन में भञ ॾाह थियल हुई ऐं के उॾड़ियल हुआ उहे अखिरा। ऐं असां उन्हनि जो ही मंज़र कैच करे वरितोसीं। ही ख़ासि करे जिते सिम ऐं थिए थो, सिम जो पाणी थिए थो, कल थिए थी, गाह थियनि था या ख़ासि करे ॿॿिरा वण थियनि था, उते ही पखी वञी पंहिंजा आस्थाना जोड़े थो। हीउ ॾिसो हीउ ॿॿिर जो वणु आहे जंहिंखे कल जेका आहे, जेका ख़ासि करे सिम वारी कल ऐं सिम वारो ई इलाइक़ो आहे असांजे सकरनि में, त उते ही ख़ासि करे उन कल उन ॿॿिर जे वण खे भाकुर पातो आहे। ऐं हिननि पखियुनि लाइ माना हीउ सॼो आलीशान ऐं ख़ासि करे मुनासिबु जॻह जंहिंखे चइजे आखिरनि ठाहिण जो, उहो उते माहौल जुड़ियल आहे। ख़ासि करे ॿॿिर जो वणु आहे, उन ॿॿिर जे वणनि जा जेके ॾार आहिनि या टारियूं आहिनि, उन्हनि खे वरी जेको आहे उहो कल जेका आहे, जेके पल चऊं असां, उहा उनखे भाकुर पाए मथे चढ़ी वई आहे। ऐं हिन पखीअ लाइ उहो सभु मटीरियल जंहिंखे चऊं या मवाद चऊं उहो मौजूदु आहे जिन मां हू हिन आखिरनि खे जोड़े सघे थो। ही आखिर तव्हां ॾिसो त केॾा न हुन पाण ज़िक्र करे आयासीं त मुरलीअ नमूने सां के वरी मुख़्तलिफ़ ॿी डिज़ाइन उन जे हवाले सां हिननि ही आखिरा जोड़े वरिता आहिनि। ऐं पाण इनखे ॾिसो, पाण सॼे ख़ासि करे वण खे चौफेर निहारींदासीं त हिननि पखियुनि जो वॾो आस्थान जुड़ियल नज़र ईंदो। ख़ासि करे ॿॿिर जे वणनि जे टारियुनि में हुननि पंहिंजा ख़ूबसूरत उहे घर जोड़िया आहिनि। ऐं इंजीनियरिंग त हिननि कमाल जी कई आहे। हीउ ॾिसो हिन में कमरा आहिनि, 2 कमरा जुड़ियल आहिनि। ऐं हीअ वरी ॿियो आख़िर ॾिसो त उन में बि ही पार्टीशन लॻी पई आहे ऐं उन में बि ही 2 कमरा जुड़ियल आहिनि। अंदरि असां हिनखे खोले था ॾिसूं त अंदरि मुख़्तलिफ़ माना 3 क़िस्मनि जा, किथे 2 क़िस्मनि जा, किथे 4 क़िस्मनि जा हिन में कमरा मौजूदु आहिनि। ऐं हीअ ख़ासि करे जेको पाण ज़िक्र कयोसीं त जोगीअ जे मुरलीअ वांगुरु बि हिननि जो हिकिड़ो आस्थानो या आखिरो जोड़ीनि था। हीअ ॾिसो बिल्कुलु उन मुरलीअ वांगुरु कदो जी मुरली जेका जोगी वॼाईंदो आहे, उन जे डिज़ाइन ते हिननि हीअ कारीगरी करे हिन पंहिंजे घर जो जेकी आहे डिज़ाइन ऐं नमूनो ईअं रखियो आहे। ऐं हिन जे इहे हेठां खां हिन पुछड़ खां हू अंदरि हुननि इहो दरवाज़ो छॾियो आहे। ऐं हू मथे जेके तव्हां ॾिसो 2 खीसे नमूने सां, 2 अखियुनि नमूने सां जेको आहे आखिरो आहे, उहो भञ ॾाह जो शिकार थियल आहे। ईअं जहिड़ो कोई पसंदि नापसंदि ते वरी ढाहे छॾिजे त उहो ईअं हिननि जो इहो आखिरो जुड़ियल आहे। ऐं तव्हां ॾिसो त हिन में हिन जो मुकमिल हिकिड़ो वतन आहे जेको हिननि पंहिंजो वसायो आहे। ऐं उन में तव्हां ॾिसो त हीअ मुख़्तलिफ़ आखिरा आहिनि, मुख़्तलिफ़ नमूननि जा, मुख़्तलिफ़ टारियुनि में जेके आहिनि लड़की रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे तव्हां ॾिसंदो त हिन में एॾो त मज़बूतीअ सां हीअ जोड़ीनि था हिन आखिरे खे जो उहो माना ख़ासि करे तव्हां छिके लाहे या पटे सघो त उहो पटिजी बि आसानी सां न सघिजंदो। हीअ ख़ासि करे आहड़ में बच्चा ॾियनि था त हाणे सियारे जी मुंद आहे त हाणे उन्हनि खे ख़ाली छॾे हलिया विया आहिनि। वरी जॾहिं हाणे मौसम शुरू थींदी आहड़ जी त हू पंहिंजा इहे आस्थाना आखिरा जोड़ींदा। त असां जेॾीमहिल हिन सरचेल पखीअ जो हिन आखिरे खे उन टारीअ खां छिनी ऐं ख़ाली पियल आखिरे खे जॾहिं ॾिठोसीं त उन में कमाल जी कारीगरी ऐं इंजीनियरिंग असांखे ॾिसण में आई न। त हीअ मुरलीअ निमा जेको तव्हां ॾिसो पिया आखिरो ख़ासि करे त हिकिड़ी चुंब सां जुड़ियल आहे, एॾो त मज़बूत सां, एॾो त हुनजे उणत ऐं कारीगरी जेकी आहे जेको ॿाहिरां खां ॾिसण सां माना ख़ूबसूरत लॻे थो। त हीअ तव्हां ॾिसो त हिननि जो जेको हीउ फ़न आहे ख़ासि करे हिन सरचेल पखीअ जो, उहो त ॾंदे आङुरियूं ॾेई थो छॾे। माण्हू पंहिंजे 2 हथनि सां ऐं ताक़त सां ॿाहुनि सां बि अहिड़ी शइ जेकी आहे सो जोड़े नथो सघे।
ऐं हीउ पखी जेको आहे पंहिंजे चुंभ सां अहिड़े नमूने जो आखेरो थो ठाहे ऐं जेको तमामु ॾिसण सां ख़ूबसूरत थो लॻे त अंदरि वरी उन जा जेॾीमहिल कमरा था ॾिसूं पाण त उहे बि असांखे हैरान था कनि त हीअ कीअं न हिकिड़े नंढे पखीअ पंहिंजा ई घर ठाहिया आहिनि ऐं आखेरा ठाहिया आहिनि पंहिंजे ॿचनि लाइ ऐं पंहिंजे रहण लाइ।